हैदराबाद में गुज़िरियल 2 ॾींहनि खां वाटर सप्लाई जे पीअण जे पाणी जी खोट पैदा थी वई आहे। कासिमाबाद समेत शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा रहवासी पीअण जे पाणीअ लाइ परेशान आहिनि। इन हवाले सां तफ़सील ॿुधाइण जे लाइ असां सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे हैदराबाद मां सीनियर रिपोर्टर ग़ुलाम मुस्तफ़ा सोलंगी। जी ग़ुलाम मुस्तफ़ा, छा तफ़सीलात आहिनि? जी बिल्कुल, हैदराबाद में मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जो गुज़िरियल 2 ॾींहनि खां वाटर सप्लाई जो पीअण जो पाणी आहे उहो माण्हुनि ताईं न पियो पहुचे। अवाम खे सख़्तु मुश्किलातुनि जो शिकार हुयो ऐं असां उन बारे में वासा जे अमलदारनि खां मालूम कयो त उहो पाणी जेको आहे सो छाजे करे माण्हुनि खे 2 ॾींहनि खां न पियो मिले। त हुननि जो इहो चवणु हुयो त जेको जामशोरो बाईपास ते जेको फिल्टर प्लांट आहे उते को फॉल्ट पइजी वियो, जंहिंखां पोइ जेको सो पाणी जेको आहे सो हिते जेको थधी सड़क वारो फिल्टर प्लांट आहे हितां जेको सो पाणी न पियो पहुचे, जंहिंजे करे माण्हुनि खे सप्लाई 2 ॾींहनि ते बंदि हुई। ऐं हाणे हिते जिते असां बीठा आहियूं हीअ थधी सड़क वारो फिल्टर प्लांट आहे जितां माना मोटर हलंदा, पर मोटर हिन वक़्तु बंदि पिया आहिनि। मां कैमरामैन खे चवंदुसि त हीअ तव्हांखे ॾेखारे त हीअ जेके मोटर आहिनि इहे वासा जा आहिनि ऐं वासा जा मोटर जेके आहिनि नंबर 1, 2, 3 जेके बि आहिनि त 10 ताईं, त इहे समूरा जेके मोटर आहिनि उहे बंदि पियल आहिनि। ऐं उहो सिर्फ़ु हिननि जो इहो चवणु आहे त हुते जेको मेन प्लांट आहे जामशोरो बाईपास वटि, त उतां जेको पाणी जेको न पियो पहुचे हिते, जंहिंजे करे असां माण्हुनि खे सप्लाई न पिया करे सघूं। ऐं हिन फिल्टर प्लांट मां जेको सो पाणी मुख़्तलिफ़ इलाइक़नि खे पहुचे थो, जीअं पको किलो आहे, लतीफ़ाबाद आहे, कासिमाबाद आहे। त कासिमाबाद माण्हुनि जे कासिमाबाद जे रहवासियुनि इहे शिकायतूं कयूं हुयूं त 2 ॾींहनि खां पाणी जेको सो न पियो पहुचे। ऐं हाणे जेको आहे सो उन्हनि वटि जेकॾहिं पाणी अचे थो त थोरो उन में गंदो पाणी शामिल आहे, छाकाणि त बरसातूं पयूं उन्हनि जे तलावनि में जेको सो गंदो पाणी बि शामिल थी वियो आहे। पर हीअ जेके मोटर आहिनि इहे साफ़ु पाणी करे जेको उन्हनि खे सप्लाई कंदा आहिनि, पीअण जो पाणी माण्हुनि खे फ़राहम कंदा आहिनि शहरियुनि खे। त उहो वासा अमलदारनि जो बि इहो चवणु आहे त जीअं थोरो फॉल्ट पइजी वियो, 2 ॾींहनि ताईं असां पाणी सप्लाई न करे सघियासीं, पर हाणे जेको आहे सो इहो पाणी असां अॼु खां सप्लाई करणु शुरू कंदासीं। पर अञा ताईं सूरत हाल इहा ॾिसूं पिया त फिल्टर प्लांट जेके आहिनि इहे बंदि पिया आहिनि ऐं पाणी जी सप्लाई शुरू न थी सघी आहे।